अर्ज़ इहो आहे त अॼु जेको सो पुलिस डिपार्टमेंट जेको अवाम जो ख़ातिमु हूंदो आहे ऐं अवाम जे जान ऐं माल जे तहफ़ुज़ जे लाइ जेको सो उन्हनि खे मुल्क जे अंदरि मुक़ररु कयो वेंदो आहे। अॼु असीं हैरान आहियूं त उन डिपार्टमेंट जे तरफ़ां जेको आहे उन जे अंदरि के अहिड़ा माना जेके समाज मुख़ालिफ़ अनासिर आहिनि जेके तालीम जे मोतबर पेशे सां वाबस्ता ऐं मोहसिन पेशे सां वाबस्ता उस्तादनि खे जेको आहे सो बिला जवाब जेको तंग करे ऐं ब्लैकमेलिंग करे रहिया आहिनि। इन जी असीं जेको सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। साईं ज़फ़रुल्ला साहिबु असांजे तालुके जो सदर आहे, असांजी यूनियन जो कस्टा जो, ऐं सॼे तालुके ऐं ज़िले बदीन सिंध जा सभु जेके सेकेंडरी उस्ताद आहियूं असीं हर हिकु माना सेकेंडरी उस्ताद सां गॾु आहियूं। न फ़क़ति अकेले साईं ज़फ़रुल्ला सां, पर जंहिं बि उस्ताद जो को बि माना मसइलो थियो असीं हर हाल में माना उन सां गॾु आहियूं। ऐं असीं इन जेको बदमस्त सूबेदार जेको आहे इन जी इन्हनि शरारतनि जी असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था त हू इहे माना पंहिंजूं शयूं ख़तमु करे ऐं SP साहिब खे बि असीं इहा गुज़ारिश करियूं था, अपील करियूं था त फिलफोर जेको आहे त उन मसइले जो जेको आहे नोटिस वरितो वञे।